नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। सकरन सईदाबाद लॻोट बलोच खान जमाली जे रवासी आशिक अली पुट मोहम्मद कासिम जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 महीना मूसा नाले अज़रा धीअ मिस्री शाह रज़ा ख़ुशी सां शादी कई हुई। हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे STN न्यूज़ सकरन रिपोर्टर सोहिल चांडियो। जी सोहिल, छा तफ़सीलात आहिनि? जी तव्हां ॿुधाईंदा हलूं त सईदाबाद लॻोट बलोच खान जमाली जे रहवासी आशिक अली पुट मोहम्मद कासिम जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 महीना अॻु मूसा नाले अज़रा धीअ मिस्री शाह रज़ा ख़ुशीअ सां शादी कई हुई, जंहिंखे कुझु ॾींहं खां अॻु मुंहिंजे गैर मौजूदगीअ में संदसि माउ मुंहिंजे घरां वठी वई ऐं हाणे बिना सबब मूं ते इल्ज़ाम तराशी करे अज़रा खे मूंखां तलाक ॾियारी ॿिए हंधि विकिरो करणु चाहे थी। आशिक जमाली वधीक चयो त अज़रा मुंहिंजी इज़त आहे। अज़रा जी माउ पारां मूं ते लॻायल तशदुद ऐं वार करण जा इल्ज़ाम बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। हिननि चयो त अज़रा जी माउ जेका ग़लति राह ते हलंदड़ आहे ऐं सॼी सचाइण खे ख़बर आहे त हिन जो ज़ाती किरदारु कहिड़ो आहे ऐं दुनिया ॼाणे थी त हिन जे घर में रोज़ानो केतिरा ई गैर मर्द अचनि था। अहिड़े गंदे जा तव्हां मूं अज़रा खे बचाए पंहिंजी इज़त बणायो, पर हाणे आउं सम्झां थो त अज़रा खे उन जे माउ तावीज़ वसीले मुंहिंजे ख़िलाफ़ भड़काए छॾियो आहे। नौजवान आशिक अली जमाली चयो त अज़रा जे मौक़िफ़ मां साफ़ ज़ाहिर आहे त हुन खां ज़बरदस्ती बयानु ॾियारियो वियो आहे। हिन वक़्तु मुंहिंजे घर वारी उमेद सां पिणु आहे ऐं मुंहिंजी थियण वारे औलाद खे अगरि कुझु बि थियो उन जी ज़िम्मेवार अज़रा जी माउ उन जा ॿाहिरि हूंदा। जी ही वो STN न्यूज़ सकरन रिपोर्टर सोहिल चांडियो जेको असांखे अपडेट करे रहियो हो त सकरन सईदाबाद लॻोट बलोच खान जमाली जे रवासी आशिक अली पुट मोहम्मद कासिम जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 महीना अॻु मूसा नाले अज़रा धीअ मिस्री शाह रज़ा ख़ुशी सां शादी कई हुई।